नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी आहे। पटीजन खबर ॾिनल पटीजन वेचो ॻोठ समंदर खान शहर मां हिकु हफ़्तो अॻु घर मां निकिरी कोर्ट में प्यार जो परणो कंदड़ जोड़े अब्दुल गफ़ार शहर ऐं संदसि ज़ाल शाहिदा शहर जी ज़िंदगी ज़ेर थी वई आहे। जोड़े साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां घरां निकिरी कोर्ट मार्फत प्यार जो परणो कयो आहे। असांजे माइटनि यूसी अमन चौडकी जे वाइस चेयरमैन मशकूर शहर ऐं साजिद शहर ते असांखे अगवा करण जो कूड़ो इल्ज़ाम लॻाए बिरादरी जा चङा मुड़ुस उन्हनि खे बदनाम करण सां गॾु उन्हनि खे असांजे केस में फासाइण चाहिनि था। असांखे कंहिं बि अगवा न कयो आहे। हिननि चयो त प्यार जो परणो करण बाद बिरादरी जे चङनि मुड़ुसनि मुबैना तौर ते ॻोठ में कट कोठाए असांखे कारोकारी करार ॾेई असांखे क़त्ल करण जी फतवा जारी कई आहे। हिननि चयो त असांजे प्यार जे परणे बाद शाहिदा जे माइटनि अब्दुल गफ़ार शहर जे माइटनि जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध DIG सखर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।